थोड़ो तसवुर त करियो, एक वहशी शिकारी पांजी बंदूक कंहिं मासूम पखीअ ते थो ताणे। हू ट्रिगर दबाइण वारो ई हूंदो आहे जो पखीअ जे साम्हूं हिकु माण्हू अची बीही थो रहे। उहो ॾिसी शिकारी हैरान थो रहिजी वञे। हू चवे थो, अॻियां हटी वञ। ऐं हू माण्हू चवे थो, हाणे घणो थी चुको, आउं अॻियां न हटंदुसि। वहशी शिकारी खार खाए थो, चवे थो, अॻियां हटी वञ। हू वरी बि साॻी वरंदी ॾिए थो, न हटंदुसि अॻियां। वहशी शिकारी तपी बाह थी वञे थो, चवे थो, अॻियां हटी वञ न त मारे छॾींदुसि। अटल इरादनि जो माण्हू चवे थो, मूंखे भली मारे छॾ, पर आउं हिन पखीअ जे अॻियां अॼु न हटंदुसि। वहशी शिकारी अॻु अहिड़ा माण्हू ॾिठा ई न आहिनि। उहो सोची हैरान थो थिए त आख़िर ही कहिड़ो माण्हू आहे जो हिकु पखीअ जे अॻियां अची उनखे बचाए थो ऐं पंहिंजी जान थो कुर्बान करे। बेवकूफ़ आहे, नादान आहे। शिकारी चवेसि थो, तूं त नौजवान लॻो पियो आहीं, छा हिन भरी जवानी में ई मरण जे लाइ तयारु आहीं? हू माण्हू चवे थो, हा, आउं मरण जे लाइ तयारु आहियां। वहशी शिकारी चवेसि थो, शादी थियल अथई? ही चवे थो, हा। शिकारी चवे थो, पोइ त तुंहिंजी वञी बि अञा जवान हूंदी, पोइ तूं हिन ई जवानी में खेसि बेवाह करण जे लाइ तयारु आहीं? छा तूं इहो थो चाहीं? हिकु दर्द उन माण्हूअ जे सीने में लही थो वञे, पर हुन जो अज़्म उन दर्द खां मथां आहे। हू पंहिंजी जाइ तां नथो हटे। वहशी शिकारी चवे थो, औलाद अथई? हू वरी कंध धूणे थो हाकार में। शिकारी चवेसि थो, अड़े पोइ त तुंहिंजा ॿार बि नंढड़ा हूंदा, तूं जे मरी वेंदे त हू यतीम थी वेंदा। तुंहिंजो मासूम पुटु तुंहिंजी ज़ाल खे चोटियो पियो हूंदो, कीहूं कंदो तुंहिंजे लाइ। तुंहिंजी बेसमझ धीउ तुंहिंजी क़बर जी मटीअ खे चंपड़ी चंपड़ी तुंहिंजे लाइ पार कढंदी। छा तूं इहे मंज़र हुननि खे ॾेखारण जे लाइ तयारु आहीं? छा तूं पंहिंजा मासूम ॿार यतीम करण थो चाहीं? तोखे ख़बर आहे तोखां पोइ उहे मासूम ॿार यतीम थी वेंदा। दर्द जी हिकु लहर हुन जे सीने खे चीरे थी वञे, पर उहो हिकु ई गीत सां समूंड ॻोढ़नि जो ॻी थो वञे ऐं वराणे थो, मुंहिंजे मरण सां त इहे चंद ॿार यतीम थींदा, पर हिननि पखियुनि जे मरण सां समूरो माहौलियात जो निज़ाम दरम बरम थींदो। ही समूरी इंसान ज़ात यतीम थींदी। वहशी शिकारी जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधे थो त पंहिंजी अना ते अची थो वञे। हू ॼाणे थो वठे त ही माण्हू हटण वारो न आहे। नेठि हू खार खाईंदे ट्रिगर दॿाए थो छॾे। फिज़ा में हिकु ठकाउ गूंजे थो। पखी पर पखेड़े उॾामनि था। ॿिनि बीठलनि मां हिकु किरी थो पवे।
हाणे इहो फ़ैसिलो त तारीख़ खे करिणो आहे त हिन मुख़्तसर तरीन ऐं तारीख़ में माहौलियात जे लाइ, इकोसिस्टम जे बचाव जे लाइ, पखियुनि जे लाइ हिन पहिरीं जंग में केरु मरी वियो ऐं केरु ज़िंदा थियो, ऐं तारीख़ उहो फ़ैसिलो करे बि छॾियो आहे। पर ज़रूरत हाणे इन ॻाल्हि जी आहे त को बि वकील वहशी शिकारियुनि जी वकालत न करे, का बि सियासी पार्टी अहिड़नि वहशियनि खे टिकट न ॾिए, को बि गैरतमंद ऐं बाशऊर फ़र्द अहिड़नि मोहतारनि ऐं जागीरदारनि खे वोट न करे। जेकॾहिं ईअं कयो वियो त उहे बि दर हक़ीक़त उन जी शिकारीअ सां गॾु बीठा ऐं उन्हनि सिंध जे सुपूत नाज़िम जोखियो जो खून लोढ़ण में पंहिंजो किरदारु अदा कयो। पूरी दुनिया जीअं त इकोसिस्टम ऐं माहौलियात आलमी मसलो आहे, इन जी का बाउंड्री न आहे। सो पूरी दुनिया माहौलियात जे बचाव जे लाइ सरगर्द आहे। हींअर बि हिन ई नवंबर में ग्लास्को में हिकिड़ी आलमी कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे। अरबें डॉलर्स ख़र्च थी रहिया आहिनि, NGOs प्रोजेक्ट्स वठी रहियूं आहिनि, केतिरा ई माण्हू पंहिंजा भभ भरे रहिया आहिनि। पर एतिरे समूरे ख़र्च जे बावजूद, कॉन्फ्रेंसिस जे बावजूद पूरी दुनिया में धरतीअ जे गोले ते किथे बि सिंध खां सवाइ को बि अहिड़ो माण्हू पैदा थी न सघियो आहे जेको माहौलियात जे ख़ातिर अहिड़ी जंग जोटे जीअं असांजे नाज़िम जोखियो जोटी, जेको हिकु पखीअ खे बचाइण जे लाइ पंहिंजो सीनो पेश करे। असांखे सिंध ते फ़ख़ुरु आहे, असांखे फ़ख़ुरु आहे नाज़िम जोखियो ते।